अस्सलाम वालेकुम। जीअं त गाजीपुर शहर में पाणी जो मसइलो 3-4 सालनि खां वठी असां इहा ई शिकायत कंदा आहियूं त पीअण जो पाणी असां ताईं नथो पहुचे। जेकॾहिं हले बि थो त जेके कुझु माला आहिनि अॻियां उन्हनि ताईं पहुचे थो। पुछड़ी वारा जेके बि माला आहिनि, चना माला थी विया, कावड़ माला थी विया, सो उन्हनि ताईं पाणी नथो पहुचे। 10-10, 15-15 ॾींहं बि पाणी उन्हनि ताईं नथो पहुचे। इन जो सबबु छा आहे त जेका पब्लिक हेल्थ इंतिज़ामिया आहे उन्हनि जी नाअहली जे करे असां वटि पाणी नथो पहुचे। पोइ इन जे करे जो उन्हनि कमर्शियल जेके लाइनूं ॾेई छॾियूं आहिनि माण्हुनि खे, जेको होटलुनि ते कमर्शियल लाइनूं ॾेई छॾियूं अथनि, पेट्रोल पंपनि ते ॾेई छॾियूं अथनि। ईअं कई जेको आहे सो गैरक़ानूनी कनेक्शन उन्हनि पंहिंजो जेको आहे सो महीने ते ॾेई छॾिया आहिनि। उन्हनि सां मंथली ड्यू करे छॾी अथनि। धामरा खां वठी गाजी खुआवड़ ताईं इहा लाइन जेका पाणी जी अचे थी उन में न आहिनि त बि 100 खां मथे गैरक़ानूनी कनेक्शन आहिनि। उन में मुख़्तलिफ़ जेको आहे सो भट्ठा थी विया, तलाउ थी विया, होटल थी विया, पेट्रोल पंप थी विया, जेके बि आहिनि घरनि जूं जेको आहे सो लाइनूं, मेन लाइन में जेको आहे सो पैसा वठी जेको आहे सो इंजीनियर अचे थो, पैसा वठी गैरक़ानूनी कनेक्शन उन्हनि खे करे थो ॾिए ऐं उन्हनि सां मंथली ॻाल्हाए थो 1500 रुपया, 2000 रुपया महीनो। अगरि जेकॾहिं कंहिंजो कंस्ट्रक्शन जो कमु थो हले त उन्हनि खे जेको आहे सो पैसा वठी लाइन हणी थो ॾिए, होटलुनि ते लाइन हणी थो ॾिए। फी होटल ते 1000 रुपयो। जेकॾहिं कंस्ट्रक्शन जो कमु थो थिए त उनजे लाइ जेको आहे कनेक्शन जेको आहे सो 2000-3000 उनखे वठी उनखे कनेक्शन करे थो ॾिए। असां पुछड़ी वारा पाणी जे लाइ जेकॾहिं उन्हनि जी ऑफिस ते वञूं था इन मसइले जे लाइ त गैरक़ानूनी कनेक्शन जेके आहिनि, कानून सभिनीनि जे लाइ हिकु आहे। तूं गैरक़ानूनी कनेक्शन कट, पोइ थी सघे असां ताईं पाणी पहुचे। असां बार पंधु करे रहिया आहियूं, बार तव्हांखे इलाजी थी रहिया आहियूं, असां पाणी जे लाइ उञ मरी रहिया आहियूं। तव्हां गैरक़ानूनी कनेक्शन कटो, या तव्हां उन्हनि खां पैसा था वठो त उहे पैसा उन्हनि खां बंदि कयो पैसा वठणु। त उन में इहो ई चवणु आहे त बाबा असां पैसा नथा वठूं। जॾहिं तव्हां पैसा बि तव्हां नथा वठो त पोइ तव्हां गैरक़ानूनी कनेक्शन छो नथा करे सघो? या इहा कुर्सी तो उथो, या इहे तनख़्वाहूं न खाओ, इहे कुर्सियूं असांखे ॾियो, इहे तनख़्वाहूं असांखे ॾियो, त असां ॾिस त गैरक़ानूनी कनेक्शन ऐं कानून जे हिसाब सां असां हलूं था। पैरूं तव्हां खाओ, कुर्सियुनि ते तव्हां वेठा हो, बजेटूं तव्हां खाओ, माल तव्हां खाओ, गैरक़ानूनी कनेक्शन हणी था ॾियो, उहे पैसा तव्हां खाओ। आज़ार में जेको आहे अवाम आहे, पाणी अवाम ताईं नथो पहुचे। बराए महिरबानी असांजी DC खे अपील आहे त बराए महिरबानी इंजीनियर सां जेको आहे सो 2 पाणी कया वञनि, इंजीनियर को पुछाणो कयो वञे त गैरक़ानूनी कनेक्शन छो थो ॾिए, छाजे करे, हिन जो कहिड़ो हक़ु आहे असांजो पाणी जेको आहे सो खपाइण जो। होटलुनि खे जेको आहे सो पाणी थो ॾिए, मेन लाइन में कनेक्शन हणी थो ॾिए पैसा वठी करे। असां पाणी जे लाइ इलाज थी असां हींअर तंग थी असां प्रेस कॉन्फ्रेंस ते अची पहुता आहियूं। अगरि अञा बि जेकॾहिं असांजो मसइलो हल न थियो, असांखे पाणी न मिलियो त असां रोडनि ते वेही रहंदासीं। इन खां वधीक बि असां जेको आहे सो बुख हड़ताल ताईं अची वेंदासीं। फयाज़ कोलाची गाजी खुआड़ पाणी जी वाटर सप्लाई स्कीम जो इंजीनियर आहे, जेको पैसा वठी करे गैरक़ानूनी कनेक्शन हणी थो ॾिए। असांजे अवाम जो पाणी जेको आहे सो पैसनि ते खपाए रहियो आहे। असां उञ ते वेठा आहियूं त असांजी अवाम उञ ते वेठी आहे थी, पुछड़ी वारनि ताईं पाणी नथो पहुचे। खानमंद खुआड़ खां नई स्कीम जेको आहे सो वाटर सप्लाई जी लॻाई वई आहे, उनखे बिजली कनेक्शन एतिरी बि जेको आहे सो बजेट न आहे जो उनखे बिजली जो कनेक्शन ॾेई करे खानमंद खुआड़ वारी लाइन जेको आहे सो बहाल कई वञे, हर घर ताईं जेको आहे सो पाणी पहुचे। हे असांजो ज़ुल्म आहे, नाहक आहे। असां वञूं त आख़िर काॾे वञूं, कंहिंखे दां ॾियूं? हे इंजीनियर जेको आहे सो पैसनि ते असांजो पाणी खपाए वेठो आहे। असांजी DC साहिब खे अपील आहे बराए महिरबानी जो नोटिस वरितो वञे, न त ॿी सूरत में असां रोड ब्लॉक करे वेही रहंदासीं। पाणी सुबुह जो, शाम जो, या हिकु न ॿिए ॾींहुं तव्हांजे पाड़े ताईं जेको पाड़ो तव्हां ॿुधाए थो भुटा खुआड़ माला, छा ओतिरे ते पाणी अचे थो या सिर्फ़ु अचे ई नथो लाइनुनि में पाणी? थोरो इहो वाज़े करे असांखे ॿुधाइजो। पाणी वारा रखियल आहिनि, वाल रखियल आहिनि। हिकिड़ो ॾींहुं जेको आहे सो पाणी हलंदो आहे लाशारी माला, रांझाणी बखाणी माला में। वरी ॿिए ॾींहं ते असां जेके पुछड़ी वारा आहियूं असांजी तरफ़ खां, त उहे जेके वाल रखियल आहिनि, पुछड़ी वारा कहिड़ा आहियो जेके ओर ते अचो था? साईं जेको आहे सो कोरी माला आहे, खुआवड़नि जा 3-4 मुख़्तलिफ़ माला आहिनि, चननि जा 3-4 माला आहिनि मुख़्तलिफ़। उन में असांजो भुटनि जो मालो बि अचे थो, सूमरनि जा 3 माला आहिनि साईं। उन्हनि जो जेको आहे सो आहे तक़रीबन ईअं सम्झो त माना अधु ॻोठ जेको आहे उहो पुछड़ी में थो अचे।
उन्हनि ताईं पाणी नथो पहुचे। वाल जेको सिस्टम रखियो वियो आहे को माण्हू इंतिज़ामिया जो कोन्हे को जेको वाल खे खोले ऐं बंदि करे, उहो बि मुंहिंजी ड्यूटी आहे। मां कंदो आहियां, शहरी पंहिंजे शहर वारनि जे लाइ बीहंदो आहियां। सुबुह खां वाल जेकॾहिं असांजो वारो हूंदो आहे त मुंहिंजी वाल ॿिया एक्स्ट्रा जेके बंदि करण वारा हूंदा आहिनि उहे मां पाण बंदि करे ईंदो आहियां। वरी ॿिए ॾींहं ते जिन्हनि जो वारो हूंदो आहे उहे वरी पंहिंजो वाल खोलींदा आहिनि। को इंतिज़ामिया कोन्हे का। तेल आहे 10 लीटर 15 लीटर डेली जेको आहे सो डीज़ल हलाइणो आहे, इंजन हलाइणी आहे, उहो बि हे नथा हलाइनि। पाणी कीअं पहुचे? पाणी में प्रेशर आहे कोन। ऐं गैर क़ानूनी जेके कनेक्शन हिननि हणी ॾिना आहिनि उहे उन्हनि जे करे असां पाणी कोन थो पहुचे। सवा जूं इंच जूं जेको आहे गैर क़ानूनी कनेक्शन हणी ॾिना अथनि होटलनि वारनि खे, पंपनि वारनि खे, तलाउ वारनि खे, बटन वारनि खे। काफ़ी जेको आहे सो अहिड़ा दुकान आहिनि जिन्हनि ते हिननि हणी ॾिनियूं आहिनि। घर वारनि खे बि जिते कंस्ट्रक्शन जो कमु थो थिए उन्हनि खे बि पैसा वठी उन्हनि खे गैर क़ानूनी कनेक्शन हणी था ॾियनि त जेतिरे ताईं तव्हांजो कंस्ट्रक्शन जो कमु थो हले तव्हां हे पाणी इस्तेमालु कयो। 5000 2000 3000 उन्हनि खां कनेक्शन ते था वठनि। ऐं हुते गॾा गाॾा शहर वारनि जा ॿिया टिया भरिजनि था, पाणी असां ताईं पहुची कोन थो सघे। असांजो मुतालबो असां ताईं पाणी पहुचायो वञे।